बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। बलोचिस्तान की सियासत में गर्मा गर्मी चोट चढ़ी वही। वडे वज़ीर ख़िलाफ़ पंहिंजी पार्टी बलोचिस्तान अवामी पार्टी के 14 मेंबर सूबाई असम्बली में तहरीक अदम एतमाद की रिथ जमा कराए छड़ी। मुखालिफ धुर के अगवान भी साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। बलोचिस्तान के वडे वज़ीर ख़िलाफ़ भी एतमादी वारी रिथ सेक्रेटरी सूबाई असम्बली वटि जमा कराई वई, जंहिं बलोचिस्तान अवामी पार्टी के 14 मेंबर सूबाई असम्बली ऐं वज़ीरनि जूं सहियूं थियल आहिनि। रिथ जमा कराइण खां पोइ अॻूणे नाणे वारे सूबाई वज़ीर ज़हूर बुलेदी ऐं ॿियनि वज़ीरनि मीडिया टॉक कंदे चयो त जाम साहब असां लाइ क़ाबिल एहतराम आहे, खेसि पाण मुरादो इस्तीफ़ा ॾियणु खपे। ॿिए पासे ओपोज़िशन लीडर मलिक सिकंदर एडवोकेट जो चवणु हो त असीं पहिरियां बेएतमादी वारी रिथ जमा कराए चुका आहियूं, हिननि जो भी साथ ॾींदासीं। जैकबाबाद में ऑल राइस मिल मजदूर यूनियन के सॾ ते समय पौरेतन जो एहतजाज। वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ राइस मिल के पौरेतन पारां सदर हाजी माशूक अली खारानी, अब्दुल सत्तार जखरानी, सवाली खान ऐं ॿियनि जी अॻवानी में अनाज मंडी खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त महांगाई के दौर में भी मजदूर के 300 रुपया उजरत ॾिनी पई वञे, जंहिं सबब संदन गुज़र सफ़र मुश्किल थी वियो आहे। लेबर डिपार्टमेंट के करोड़न के टैक्स की करप्शन और एंटी करप्शन में बंद फाइलूं खोलियूं वञनि। मिलन में थधो पानी, सोशल सिक्योरिटी कार्ड, ओल्ड एज बेनिफिट कार्ड, लेबर कॉलोनी गरीब मजदूरनि जी न्याणियुनि खे ॾाज ॾिनो वञे। जैकबाबाद में उबावड़ो के सहाफ़ी मथा हमलो कंदड़ जाबदारनि की गिरफ्तारी लाइ डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जो एहतजाज। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब पारां उबावड़ो के सहाफ़ी इम्तियाज़ ज़ायो ते हमलो कंदड़ जाबदारनि की गिरफ्तार न करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई वई। सहाफ़िन SSP घोटकी खां घुर कई त जाबदारनि खे फौरी तौर गिरफ्तार करे सहाफ़ी के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जैकबाबाद में नौजवान शहरी इत्तेहाद पारां ईंदड़ आम चूंडुनि में उम्मीदवार बिहारण जो ऐलान। इन सिलसिले में नौजवान शहरी इत्तेहाद के जनरल सेक्रेटरी मोहम्मद नवाज सोलंगी जो चवणु हो त शहर जा अहम मसला हल न थियण सबब हिन भेरे नौजवान शहरी इत्तेहाद पारां सूबाई असम्बली के तक PS 1 तां पंहिंजो उम्मीदवार बिहारियो वेंदो। चूंडनि के सिलसिले में मुक़दम सजाद अली गुंजो की सरबराही में एक बोर्ड भी जोड़ियो वियो आहे, जंहिं वटि उम्मीदवार पंहिंजूं दरख़्वास्तूं जमा कराए सघंदा। घोटकी में माथेलो चौक ते पंप तां फुर की कोशिश। मज़ामत ते पंप मालिक ज़ख्मी। अबरार पेट्रोल पंप के मालिक खां पंप ते फुर करण की कोशिश कई वई। मज़ामत ते फौरन पंप मालिक ज़ाहिद गडानी के ज़ख्मी करे छॾियो ऐं फरार थी विया। गेरलो में उमर भयो मिडिल स्कूल में मासूम शागिर्द स्कूल की सफाई करण लगा। स्कूल की सफाई लाइ मुकर्रर मुलाजिम पारां ड्यूटी न करण सबब शागिर्द स्कूल की सफाई करण ते मजबूर आहिनि। इन सिलसिले में शागिर्दनि के वालिदैन तारिक हुसैन जोयो, अब्दुल रज़ाक संजरानी, गुलाम हुसैन ऐं ॿियनि जो चवणु हो त असां मामूल मूजिब पंहिंजे ॿारनि के साफ़ सुथरो करे स्कूल पढ़ण लाइ मोकिलियूं था, पर रोज़ानो की बुनियाद ते असांजे ॿारनि खां समूरे स्कूल के ॿुहारी ॾियारे सफाई कराई पई वञे। उन्हनि घुर कई त ॿारनि खां स्कूल के ॿुहारी ॾियण जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद में पीरसन औरत जो पुट सां गॾिजी बासर ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ हनीफ़ आराई वासण पीरसन मुस्मा ज़ुबैदा आराई पंहिंजे पुट कामरान आराई सां गॾिजी तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे दाहियो आहे त ॻोठ जे बासर अली हसन घल्लू बिना जवाज़ ऋण ॿारे ॾिनो आहे ऐं जीअण हराम करे छॾियो अथसि। ज़बरदस्ती घर में घिड़ी अचे थो ऐं सामान खणी वञे थो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। मुबारकपुर में रबीउल अव्वल की आमद की खुशी में मोटरसाइकिल रैली कढी वई। आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां मुबारकपुर शहर का मीरपुर बुर्लो ताईं अहले सुन्नत के अगवान सैयद एहसान अली शाह ऐं ॿियनि जी अगवानी में मोटरसाइकिल रैली कढी वई। भिरिया रोड में शाहन वारी जामा मस्जिद में महफ़िल मीलाद थी गुज़री, जंहिंमें भिरिया रोड ऐं भरपासे जे सवें माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें सिंध के नाले वारे नातख़्वान सैयद वक़ार हुसैन शाह बुखारी, फ़कीर महमूद सूमर ऐं ॿियनि नात रसूल मक़बूल पढ़िया। कंबर में ऑल पाकिस्तान टोटाणी इत्तेहाद जो इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत सूबाई अगवान जिनसार अली टोटाणी कई। इन मौके ते टोटाणी बिरादरी के मोज़िज़ीन शिरकत करे तंज़ीम के फ़ाल करण लाइ तजवीज़ूं पेश कयूं। इजलास में रईस गदा हुसैन टोटाणी, उस्ताद अब्दुल जब्बार टोटाणी, एहसान अली टोटाणी ॿियनि बिरादरी सां लाॻापियल मसइलनि खां आगाह कयो। ऐं मटियारी में ऑल पाकिस्तान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो फाइनल जुगनू क्रिकेट क्लब पंहिंजे नाव करे वरितो। जुगनू क्रिकेट ग्राउंड ते मरहूम हाजी अहमद मेमण की याद में ऑर्गेनाइज़र आसिफ मेमण, तनवीर ख़ास खैली, जुल्फी मेमण ऐं ॿियनि पारां ऑल पाकिस्तान नाइट क्रिकेट टूर्नामेंट कराई वई, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां 16 टीमुनि हिस्सो वरितो। टूर्नामेंट के फाइनल में जुगनू क्रिकेट क्लब ऐं मरहूम बाबर क्रिकेट क्लब टंडो अलाया फाइनल में पहुतियूं, जिते जुगनू क्रिकेट क्लब मरहूम बाबर क्रिकेट क्लब खां 16 रन्सुनि ते मैच खटे वरितो। थी वियूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।